मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। हे किताब जेकी आहे असां नाज़िल कई आहे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेको असांजो बानो आहे इन जे करे नाज़िल कईसीं ताकी इन किताब जे ज़रिए सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु इंसान खे आख़िरत जे मरहले खां ख़ौफ़ ॾियाराए, आख़िरत जे मरहले खां ड्रियाई। हाणे पहिरियों अल्लाह ताला जेको फरमायो तबारकल्लज़ी नज़ल फ़ुरक़ान, हिन किताब खे जंहिं नाज़िल कयो आहे उहा नॉर्मल ज़ात न आहे। हिन किताब खे जंहिं नाज़िल कयो आहे उहा नॉर्मल ज़ात न आहे, बल्कि उहा कहिड़ी ज़ात आहे? अल्लाह ताला फरमायो उहा ज़ात बरकत वारी ज़ात आहे, बरकत वारी ज़ात आहे। अल्लाह जी जेकी ज़ात आहे, अल्लाह जो जेको मक़ाम आहे, तमामु मख़लूक़ात खे वजूद अल्लाह ॾिनो आहे ऐं पूरी काइनात जे अंदरि जेको निज़ाम हले थो उनखे बनावट अल्लाह ई कई आहे। त अल्लाह ताला फरमाए हीअ किताब जेकी आहे मां अल्लाह तव्हांजी तरफ़ नाज़िल कई आहे। मक़सदु कहिड़ो आहे या अल्लाह ताला फरमाए मक़सदु इहो आहे त आख़िरत हिकिड़ी ज़िंदगी खे असां वजूद ॾिनो आहे, बनायो आहे। उन ज़िंदगी खे तव्हां इंसान कीअं ठाहियो, उन ज़िंदगी खे तव्हां इंसान कीअं बहितर बणाइण जी कोशिशि कयो, त पोइ अल्लाह ताला फरमायो रसूल जे मथां असां किताब खे जारी कयो आहे ऐं तव्हांजे इल्म में रहणु खपे। अल्लाह ताला हीअ किताब जेकी जारी कई 1400 साल खां बाद में, जेकी हिन टाइम असांखे नज़र थी अचे, सिर्फ़ु मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां न, बल्कि जेके बि वक़्त जा पैगम्बर आया, कुझु पैगम्बरनि जे मथां अल्लाह ताला किताब जारी कया, जेके क़ुरान जे रूह सां असांखे उन जी डिटेल मिले थी। जीअं ज़बूर जेको आहे दाऊद अलैहिस्सलाम जे मथां अल्लाह ताला नाज़िल कयो, उहो बि हिकिड़ो किताब हुयो ऐं उनखे किताब बि हिकिड़ी शिकिल हुई। अल्लाह ताला दाऊद अलैहिस्सलाम जे मथां उहो नाज़िल कयो। सेम उन जे अंदरि इहे ॻाल्हियूं हुयूं, अल्लाह जो दीन हिकु ई रहियो आहे, अल्लाह जी शरीयत हिकु ई रही आहे, उन जे अंदरि बि इहे अहकाम हुया, जेके अहकाम बाज़ औक़ात असांजे किताब जे अंदरि आहिनि। दाऊद अलैहिस्सलाम जी शरीयत जे अंदरि बि सेम ज़िना हराम हुयो, क़त्ल हराम हुयो, चोरी हराम हुई, जुआ हराम हुई, शराब हराम हुई। ऐं इन खां बाद में मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत आई। अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे एज़ाज़ ॾिनो, हिकु किताब ॾिनो, उन किताब जो नालो तौरात आहे। अल्लाह ताला जीन जो हुकुम कयो त हे मूसा अलैहिस्सलाम में किताब वठि। तूर सीना ते मूसा अलैहिस्सलाम खे किताब मिलियो। 40 ॾींहं मूसा अलैहिस्सलाम उते क़याम कयो, उते इबादत कई। 40 ॾींहंनि खां बाद में मूसा अलैहिस्सलाम खे किताब मिलियो, जेकी हिकु फटिन जी शिकिल जे अंदरि हुयो। क़ौम खे मूसा अलैहिस्सलाम पोइ ते विहारे करे ऐं तूर सीना पहाड़ ते विया, इंतिहाई जल्दी विया ऐं पंहिंजे भाउ हारून खे चऊं त तव्हां कुझु टाइम हिन क़ौम जी निगरानी कयो, छाजे करे हारून अलैहिस्सलाम पाण बि नबी हुयो। त हिन क़ौम जी तव्हां रहनुमाई कयो, मां अल्लाह ताला खां किताब थो वठणु वञा, जेको किताब तौरात आहे। मूसा अलैहिस्सलाम 40 ॾींहं उते रहिया, 40 ॾींहं रोज़ा रखियूं ऐं इन खां बाद में अल्लाह ताला फरमायो हे अहकाम आहिनि, हे किताब आहे, इहो तव्हां वञी करे उम्मत खे ॾियो। जॾहिं क़ौम जे तरफ़ लही आया ऐं ॿुधायूं त हे अल्लाह ताला जो किताब आहे, जेको हिकु फटिन जे अंदरि हुयो, त क़ौम जेकी आहे पोइ ते मुनकर थी वई। मालूम थियो त मूसा अलैहिस्सलाम खे बि अल्लाह ताला किताब ॾिनो। 3 नंबर ते अल्लाह ताला किताब ॾिनो ईसा अलैहिस्सलाम खे, इंजील। उन जे अंदरि बि अहकाम सगाई, शराब हराम आहे, क़त्ल हराम आहे, ज़िना हराम आहे, जुआ हराम आहे। ऐं पोइ आख़िरी में 4 नंबर ते अल्लाह ताला किताब नाज़िल कई हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां, जेकी किताब असांजे घरनि में पई आहे, जेकी किताब असांजे मस्जिद में पई आहे। ऐं इन किताब जे अंदरि अल्लाह ताला हिदायत रखी आहे। हिदायत खे मज़बूत पकड़ियो, न पकड़ींदो दुनिया जे कंहिं बि इंसान खे कोई नुक़सानु न पहुचंदो। नुक़सानु तव्हांजी ज़ात खे पहुचंदो, नुक़सानु तव्हांखे ई पहुचंदो। तो हे अल्लाह ताला किताब नाज़िल कया। हाणे हिन 4 पैगम्बरनि जे मथां किताब आया, बाक़ी त पोइ ते पैगम्बर काफ़ी आहिनि। त पोइ अल्लाह ताला उन ज़माने जे एतबार सां, इंसान जी कैफ़ियत जे एतबार सां पोइ अल्लाह ताला सहीफ़ा नाज़िल कया। सहीफ़ा उन जे अंदरि अहकाम आहे, उहो मुकमल हिकिड़ो किताब न हूंदो आहे। उन जे अंदरि चंद अहकाम हूंदा आहिनि, जेके अल्लाह ताला चंद अहकाम अॼु जारी कया। चंद अहकाम अल्लाह ताला कुझु महीने खां बाद में जारी कया। जीअं काफ़ी रिवायतुनि जे अंदरि आयो, बाज़ पैगम्बर खे अल्लाह ताला 200 सहीफ़ा बि ॾिना,
300 सहीफ़ा बि ॾिना, 100 सहीफ़ा बि अलाह ताला नाज़िल कया, यानी पोइ ते जेके बि पैगम्बर उनखे अलाह ताला सहीफ़ा ॾिना ऐं आख़िरी में अलाह ताला जेके पैगम्बर आया उनखे किताब ॾिनो ऐं लास्ट में जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे किताब ॾिनो ऐं इहो आख़िरी किताब अलाह ताला नाज़िल करे अलाह ताला मामले खे हिते क्लियर करे छॾियो। त हाणे जेके बि पोइ ते इंसान अचनि था, जेके बि पोइ ते इंसान अचनि था त उन्हनि जे लाइ इहो हिकिड़ो किताबु हलंदो, उन्हनि जे लाइ इहो हिकिड़ो किताबु हलंदो, उन्हनि जे लाइ इहो इस्लाम हलंदो मज़हब। ॿिए मक़ाम ते अलाह ताला फरमायो इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, अलाह ताला जो पसंदीदा मज़हब इस्लाम आहे, इन खां अलावा ॿियो कोई बि मज़हब न आहे। हे क़ुरान हकीम जे अंदरि अलाह ताला डिटेल खे वाज़े कयो।